तलार भरसां ॻोठ जियो पटेल ख़ासकेली बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे। ॻोठाणनि एहतजाज कयो आहे। इन हवाले सां ॾिसूं था हुसैन गोपान जी हीअ रिपोर्ट। इन असी वक्त मौजूद आहियूं तलहार वेझो ॻोठ जियो पटेल ख़ासकेली में। हितां जी ख़ासकेली बिरादरी पारां बुनियादी सहूलियतूं न मिलण ऐं खेनि नज़रअंदाज़ करण जे ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। अचो त हिननि सां ॻाल्हायूं त असांखे छा था ॿुधाइनि। हिते जा जेके बि पीपुल्स पार्टी MP MNA हुआ 30 साल खां जीअं असां जाया आहियूं अॼु ॾींहुं ताईं असां उन्हनि खे वोटंदा आहिनि, पर अॼु ॾींहुं ताईं असांखे न रोड मिलियो आहे, न स्कूल मिलियो आहे, न का तइलीम जी ॻाल्हि आहे, न ई कोई बिजली, न ई कोई पाणी आहे। ना रोड है, ना स्कूल है, ना का सहूलियत मुहैया थियल है। MP MNA जेके वोट वठी वञी वेही था रहनि, वरी सालनि खां पोइ वरनि था ऐं हिते का शइ जी सहूलियत न आहे। असां इली साल वोट असां ॾिना आहिनि, असांजो को बि मसइलो हल कोन कयो आहे, हिन को अॼु तक कयो आहे न की कंदा आहिनि। ऐं इहो ई आहे असांजो गुज़ारिश, माना बिजली ॾियनि, रोड ॾियनि, अस्पताल ॾियनि, असांखे सहूलियत ॾियनि, ॿियो असांखे का शइ न खपे, पर इहा त असांखे ॾियनि घटि में घटि। असांखे तमामु घणो नज़रअंदाज़ कयो वियो आहे। जेके असांजी बुनियादी सहूलियतूं, जेके स्कूल आहे असांजे ख़ासि करे वॾनि ॻोठनि में जिथे 100 खां 150 घर आहिनि उते बि स्कूल मौजूदु न आहे। असांखे कुझु बि अॼु ताईं न मिलियो आहे। अच्छा, माना मुंहिंजी उमिरि बि तक़रीबन 30 साल आहे। अॼु ताईं असांखे न रोड मिलियो आहे, न अस्पताल मिली आहे, न स्कूल मिली आहे असां वटि, न लाइट आहे। असांखे माना जेके फ्राम शयूं आहिनि से ॾिनियूं वञनि, न गैस आहे, न ॿी, न टी। असां माना गपनि गारनि में पंधु वेंदा आहियूं, बीमारी सीमारी असां वटि न अस्पताल आहे, का शइ कोन्हे का। तव्हां हिननि ॻोठाणनि जा वीचार ॿुधा। हिन जो चवणु आहे त असां हुकुमरान दुर खे वोट ॾेई उन्हनि खे कामयाबु कयो आहे, उन जे बदिले में असांजे ॻोठनि खे कंहिं क़िस्म जी का बि बुनियादी सहूलियत न आहे ॾिनी वई। हिननि जो वज़ीर आला सिंध ऐं हितां जे चूंडियल नुमाइंदनि MNA तोड़े MP खां मुतालबो आहे त हिननि जे ॻोठनि खे बुनियादी सहूलियतूं ॾेई हिननि मां बेचैनियूं ख़तमु कयूं वञनि। कैमरामैन अली अर्दा ख्वाजा सां गॾु मोहम्मद हुसैन गोपांग, KTN न्यूज़ तलहार।